नासिन सजी सिंध जी लाड़काने में भी करबला के शहीदन के 40 के मौके ते मातमी जुलूस बरामद किया वियो। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है रशीद समो। जी रशीद जी दीन इस्लाम की सरबुलंदी लाइ अज़ीम कुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं बावफ़ा साथिन जो अॼु चेल में ॾियाड़ो आहे वो वॾो अक़ीदत ऐं एतराम सां मल्हाए पियो वञे। हिन वक़्तु असां मौजूद आहियूं बहादुर शाह इमाम बारगाह में, जिते मजलिस अज़ा जो जेको सिलसिलो आहे उहो हलंदड़ आहे। पूरे जेके लाड़काने ज़िले में 45 खां वधीक जेके आहिनि उहे मातमी जुलूस आहिनि ऐं 65 खां वधीक जेके मजलिस अज़ा जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ हंधनि ते हलंदड़ आहिनि ऐं जेके सिक्योरिटी आहे 2000 खां वधीक सॼे लाड़काने शहर में जेकी सिक्योरिटी आहे उहा इंतहाई सख़्तु कई वई आहे। 2000 खां वधीक पुलिस एहलकार जेके उहे ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं पुलिस जेको आहे मुख़्तलिफ़ ईंदड़ वींदड़ रस्तनि खे जेको आहे जेके हेवी वॾियूं गाॾियूं बीहारे ऐं उन्हनि खे रस्तनि खे सील कयो वियो आहे ऐं जेको सिक्योरिटी आहे इंतहाई सख़्तु कई वई आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे मजलिस अज़ा जिते हलंदड़ आहिनि ऐं जिते मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि उते जेको CCTV कैमराऊं आहिनि उहे पुलिस तरफ़ां लॻाई वयूं आहिनि, जिन जो कंट्रोल जेको आहे उहो SSP ऑफिस में जेको आहे लॻायो वियो आहे ऐं उते जेको आहे मॉनिटरिंग कयो पियो वञे ऐं जेके सिक्योरिटीअ जा इंतज़ाम उहे इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त जेके जुलूस आहिनि उहे जेके आहे लाड़काने मां उहे बरामद थी चुका आहिनि, जेके पंहिंजे रवायती रस्तनि ते उहे हलंदड़ आहिनि, जिते शाम जो देरि सां जेका आहे उहे मातमी जुलूस पाकिस्तानी चौक ते उते पहुचंदा, जिते ज़ंजीर ज़नी कई वेंदी ऐं बाद में मजलिस अज़ा पढ़ी वेंदी। जी